वालेकुम नाज़रीन, उम्मीद त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। वॾे वक़्त खां पोइ तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। केतिरा ई महीना बीती खां पोइ वरी हिकु दफ़ो ॿीहर मौक़ो मिलियो आहे तव्हांजे साम्हूं कुझु गुफ़्तगू करण जो। कई दफ़ा माण्हू खे अहसासु न हूंदो आहे त असां जेको कुझु करे रहिया आहियूं, असां जेको कुझु सोचे रहिया आहियूं, उनजो शायदि को कंहिं ॿिए ते असर बि थी सघे थो। पर जॾहिं असां कुझु फेल कंदा आहियूं, जॾहिं असां कुझु चवंदा आहियूं त असांजूं सोचूं हुजनि या असांजा लफ़्ज़ हुजनि या असांजा अमल हुजनि, इन्हनि सभिनी शयुनि जूं वाइब्रेशन्स हूंदियूं आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि जा हिकिड़ा यानी ग़ैर मरई क़िस्म जा ॾिसण में न ईंदड़ असरात मुरतब थींदा हूंदा आहिनि, पर शायदि असांखे अहसासु न थींदो आहे। वीडियो जो हीउ सिलसिलो साल सवा खनि थियो आहे मां शुरू कयो। कॾहिं सुस्ताइप हुई, कॾहिं माण्हू ठाहे थो, कॾहिं नथो ठाहे। इन सभिनी जे विच में हीउ हिकिड़ो 7-8 महीननि जो गैप अची वियो। इन में केतिरा ई दफ़ा कुझु दोस्तनि, कुझु ॾिसंदड़नि एहसासु ॾियारियो त तव्हांजी वीडियोज़ नथियूं अचनि, त वरी हिकिड़ी माण्हू खे तहरीक मिले पई। बहरहाल कुझु पंहिंजी सुस्ती बि हुई, कुझु मसरूफ़ियतूं, जंहिंजे करे काई बि वीडियो न ठाहे सघियुसि। सो अॼु वरी हिकिड़ो दफ़ो नए सिर ॿीहर आगाज़ कयो आहे। उमेद त हिन विथीअ खे नज़रअंदाज़ कंदा ऐं हीउ सिलसिलो जेको तव्हांजे तामल सां हली रहियो आहे, इन खे वरी अॻिते से वधाइबो। अॼु कंहिं ख़ासि मौज़ूअ ते ॻाल्हाइण जो इरादो न आहे। वॾे वक़्त खां पोइ केतिरियूं ई शयूं ज़हन में ईंदियूं रहियूं, केतिरा ई वाक़िया ईंदा रहिया जंहिंजे बारे में गुफ़्तगू जो इरादो थियो, पर कुझु सबबनि जे करे न वीडियो न ठही सघियूं। सो जीअं त नाज़रीन तव्हां सभिनी खे ख़बर आहे, इंसान जूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि। जीअं इंसान जो हिकिड़ो जिस्मानी वजूदु आहे, इंसान खे पंहिंजे जिस्म जी वाध वेझ जे लाइ पंहिंजे जिस्म जी ज़रूरतूं पूरियूं करणियूं पवनि थियूं, जंहिंमें खाद खुराक अची वञे थी, जंहिंमें ऑक्सीजन खणणु अची वञे थी, जंहिंमें पाणी पीअणु अची वञे थो। इहे हिकिड़ियूं जिस्मानी ज़रूरतूं आहिनि जिन खे असां इंसान जूं हैवानी वजूद बि चई सघूं था। ईअं इंसान जूं हिकिड़ो नफ़्सियाती वजूद बि आहे, जज़्बाती वजूद बि आहे, जंहिंखे असां इमोशनल बीइंग चऊं था। इंसान खे प्यारु खपंदो हूंदो आहे, इंसान खे साथ खपंदो हूंदो आहे। इन जज़्बाती वजूद जी इन ज़रूरतुनि जे तहत असां ताल्लुक़ ठाहींदा आहियूं। उहो ताल्लुक़ हिकिड़ो घरेलू बुनियादनि ते हूंदो आहे, भाइरनि जो, भेनरुनि जो। वरी साईं माण्हू शादी कंदो आहे, उन अज़वाजी ताल्लुक़ में ईंदो आहे। इहो उन ताल्लुक़ इंसानी जज़्बाती ज़रूरतुनि जी इन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी हूंदी आहे। वरी माण्हू दोस्त ठाहींदो आहे, मिट माइट हूंदा आहिनि। इहे सभु मिली करे इंसान जूं जज़्बाती ज़रूरतुनि खे कंहिं हद ताईं पूरो कनि था। पर नाज़रीन अक्सर तव्हां जेकॾहिं मुशाहिदो कंदा, आम तौर ते नज़र इहो ईंदो आहे त हर इंसान जो घणो फोकस अक्सर करे पंहिंजे हैवानी वजूद जी ज़रूरतुनि पूरियूं करण जी तरफ़ त घणो रहियो हूंदो आहे, घणो हूंदो आहे, पर जज़्बाती ज़रूरतुनि खे असां नज़रअंदाज़ करे वठंदा आहियूं, चाहींदे या न चाहींदे, शौरी तौर ते या ग़ैर शौरी तौर ते। जीअं मिसाल तौरु हिकिड़ो ॿारु पैदा थिए थो, उन ॿार खे बुख लॻी आहे, वक़्त ते उनखे खुराक मिले, खीरु मिले, इन तरफ़ त असांजो ध्यानु हूंदो। ॿारु किरी न पए, धकु न लॻे, इन तरफ़ त असांजो ध्यानु हूंदो। पर ॿार खे साथ खपे, असां इन जो शऊर न रखी सघंदा आहियूं, अहसासु न रखी सघंदा आहियूं। ॿार खे कहिड़े लफ़्ज़ मां कहिड़ो तासुर थो मिले, इन तरफ़ असांजो ध्यानु न हूंदो आहे। नाज़रीन इंसान बि ईअं हिकिड़ो, ॿारु बि ईअं हिकिड़ो मुकमल वजूदु हूंदो आहे जीअं को वॾी उमिरि जो माण्हू। ॿारु बि ईअं हिकिड़ो मुकमल इंसानु आहे जीअं हिकु वॾी उमिरि जो माण्हू। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो हूंदो आहे, वॾी उमिरि में असां इज़हार करे सघंदा हूंदा आहियूं, नंढी उमिरि वारो ॿारु पंहिंजे इज़हार में ते सलाहियत ऐं गिरफ़्त न रखंदो हूंदो आहे। पर ज़रूरतूं सभिनी जूं साॻियूं हूंदियूं आहिनि। जीअं वॾी उमिरि वारे माण्हूअ खे को बुरो लहजो बुरो लॻंदो आहे, कावड़ उन ते को करे त इहा शइ उनखे नापसंदि ईंदी आहे। उनखे उहो चाहींदो आहे त मूंसां गॾु मुंहिंजा वेझा वेहनि, मूंसां ॻाल्हाइनि, उन्हनि खे साथ खपंदो हूंदो आहे। ईअं ॿार खे बि इहे सभु शयूं खपंदियूं हूंदियूं आहिनि। जीअं वॾी उमिरि वारे माण्हूअ खे ज़रूरत हूंदी आहे त उनजो पीउ माउ उन सां मुहबत इज़हार कनि, ईअं नंढे ॿार खे बि इहे शयुनि जो ज़रूरत हूंदी आहे। पर असां ॿार जी इन ज़रूरतुनि खे अहमियत न ॾींदा आहियूं, छो जो असांजो उमूमी रुझान इहो आहे त असां पंहिंजे उन हैवानी वजूद जी ज़रूरतुनि जे लाइ त हसास आहियूं, ऐं जज़्बाती वजूद जी ज़रूरतुनि जे लाइ असां वटि हसासियत न जुड़ी सघी आहे। पोइ इहो ई सबबु आहे असां
चाहे ॿार हुजे या तव्हां वॾी उमिरि जी बुनियादनि ते वॾी उमिरि जे माण्हुनि में जेके तालुक़ ठहनि था उन्हनि में बि इहा शइ असां नोट करे सघूं था। मिसाल तौरु ॿ दोस्त हुअनि, ॿ दोस्त जेकॾहिं हिक ॿिए जी कंहिं मादी ज़रूरत वक़्तु माली ज़रूरत वक़्तु मदद नथा कनि त असांखे उन वक़्तु इहो हाईलाइट थींदो आहे माशरे में त यार हे दोस्त ॾिसे कम जे वक़्तु ज़रूरु मदद न कई। पर जेकॾहिं उहो ई दोस्त उन ॾुखे वक़्त में गॾु बीठो आहे, तव्हांजी उन तकलीफ़ खे ॿुधे थो, तव्हांजी उन तकलीफ़ में तव्हां सां तव्हांखे कुझु बुरो नथो चए, तव्हांखे उहो वक़्तु ॾिए थो, त इहा बि हिकिड़ी क़ुर्बानी आहे, इहा बि हिकिड़ो साथ आहे। पर असां इन साथ जे इन सूरतुनि खे क़बूल न कंदा आहियूं। असां इहा शइ खे त अहमियत ॾींदा आहियूं त फलाणे दोस्त मूंखे ज़रूरत वक़्तु मुंहिंजी मदद न कई, माली ज़रूरत हुई उहा मदद न कई, पर ॾुखे वक़्त में पंहिंजे वक़्त मां क़ीमती वक़्त मां मूंसां झटि वेठो अची करे मूंखे ॿुधई, इन शइ खे असां वटि का अहमियत न आहे। पोइ इहो ई सबबु आहे इहे रवैया असांजा एॾा असांजे शऊर में लाशऊर में दाख़िल थी था वञनि जो पोइ इहे शयूं आहिस्ते आहिस्ते असांजे लाइ बेमाना थी वञनि थियूं, जॾहिं त इहे इंसान जे लाइ अहम तरीन ज़रूरतूं आहिनि। ज़रा तसवुरु कयो नाज़रीन, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू जिस्मानी वजूद जी ज़रूरतुनि जे लाइ जेके शयूं इंसान खे खपंदियूं आहिनि उहे सभु उन वटि आला पैमाने में मौजूदु आहिनि, पर उन सां को ॻाल्हाइण वारो न आहे, उनखे को ॿुधण वारो न आहे, उन सां कोई वक़्तु गुज़ारण वारो न आहे, तव्हां छा था तसवुरु कयो त छा उन जी ज़िंदगी बहितर हूंदी? नाज़रीन, शायदि उन जी ज़िंदगी हिकिड़े आम ज़िंदगी, आम सतह जी जिस्मानी ज़रूरतूं, हैवानी वजूद जी ज़रूरतूं पूरियूं रखण जा वसाइल रखण वारे माण्हूअ खां बि ख़राबु थी सघे थी। छो जो जीअं मानी वक़्त ते मिले, पाणी वक़्त ते मिले इहो ज़रूरी आहे, तीअं इंसान जे लाइ इहो बि ज़रूरी आहे त उनखे को ॿुधण वारो हुजे, उन सां को वक़्तु गुज़ारण वारो हुजे, उनखे को सम्झण वारो हुजे, ऐं उहो कंहिंखे सम्झण वारो हुजे, उहो ॿिए जे लाइ बहितर सोचण वारो हुजे। इहे बि इंसान जूं ईअं ज़रूरतूं आहिनि। सो बहितर ज़िंदगीअ जे लाइ इहो अहम तरीन आहे त इंसान पंहिंजे इन्हनि जज़्बाती वजूद, हैवानी वजूद, जिस्मानी वजूद जी ज़रूरतुनि खे पूरे करण जे लाइ भरपूर कोशिशि करे थो, ऐं लाज़मन इन खां बग़ैर को चारो बि न आहे। ईअं ई पंहिंजे जज़्बाती वजूद जी ज़रूरतुनि जो बि लिहाज़ रखणु घुरिजे, ऐं जेतिरे क़दुरु थी सघे पंहिंजे सर्किल में, चाहे पंहिंजे ख़ानदान में, पंहिंजी फैमिली में, पंहिंजे ॿारनि जे लाइ इन्हनि शयुनि खे बि अहमियत जोॻो सम्झण जी कोशिशि कजे ऐं पंहिंजे पारां पूरो करण जी कोशिशि कजे। छो जो इहो हिकिड़ो पेयर आहे। इन्हनि ॿिन्ही ज़रूरतुनि में बैलेंस रखण खां अलावा असां बहितर ज़िंदगी तरफ़ नथा वञी सघूं, ऐं पोइ रवैया अजीब ग़रीब ज़ाहिर थियनि था। जीअं हिकिड़ो आख़िर नंढिड़ो मिसाल मां ॾियणु पेश कंदुसि। लाहौर में ऐं हिकु ॿियनि शहरनि में बि अहिड़ा वाक़िया थिया कि जोड़ा पंहिंजा घर छॾे करे वञी शादी कयूं वालदेन खां बग़ैर। तव्हां ॾिठो हूंदो जीअं लाहौर में हिकिड़ो वाक़ियो थियो, कराची खां का 16, 17, 18 सालनि जी नियाणी वञी घरों निकिरी करे उन शादी कई। ऐं उन्हनि जी इन फेल ते तबसरो करणु मक़सूदु न आहे, सिर्फ़ु इहो ॿुधाइणु मक़सूदु आहे। तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते माशरे में गुफ़्तगू कीअं कीअं ज़ाहिर थी, यानी बिना सोचे सम्झे त इन क़दम जे पोयां सबब कहिड़ा आहिनि, हालात कहिड़ा हुआ, ईअं छो थियो, या उन्हनि जे घर में छा हली रहियो हो, ऐं इहो घणे अरसे खां पोइ इन शइ ताईं इन नतीजे ते पहुता। इन सॼे अरसे में वालदेन किथे हुया, जॾहिं बि को फेल थींदो आहे यकदम न थींदो आहे। इन जे पोयां हिकिड़ी मुस्तक़िल काविश कोशिशि हूंदी आहे जेकी मीडिया ते न अची सघंदी आहे। मीडिया ते सिर्फ़ु इहो ईंदो आहे धमाको थी वियो, धमाके खां पहिरियों जेको कुझु थियो उहो असांखे मालूम न हूंदो आहे। असां डायरेक्ट धमाके ते तबसरो त कंदा आहियूं, पर पोयां जेको कुझु थी रहियो आहे उहो छा थियो, छो थियो, कीअं थियो, कॾहिं थियो, इन्हनि सभिनी सवालनि खे हल करण जी कोशिशि न कंदा आहियूं, ऐं पोइ तबसरा शुरू करे ॾींदा आहियूं त बाबा फलाणो ग़लति आहे, हिन हीअं कयो, हिन हीअं कयो, हे हीअं न करियां त हीअं न थियां। इहा शइ ज़ाहिर करे थी त असां मामलनि खे ज़ाहिरी सतह ते ॾिसी करे जल्दबाज़ी में फ़ैसिलो कंदा आहियूं। असां मामलनि खे जनरलाइज़ करण जा आदियूं ऐं बिल्कुलु माना हिकिड़ो सादी सूरत सम्झंदा हूंदा आहियूं कंहिं बि वाक़े जी, त बसि हीअं थी वियो आहे। जेकॾहिं गहराईअ में इन हिकिड़े वाक़े खे इन्हनि गहराईअ में सम्झण जी कोशिशि कबी त शायदि असांखे अंदाज़ो ऐं अहमियत थींदी त ॾिसो ख़ुदि इन वाक़े या अहिड़नि क़िस्म जे वाक़िअनि जे पुठियां बि इंसान जी इन्हनि इमोशनल नीड्स जे पूरे न थियण जो
लिंक असांखे नज़र ईंदो। उमेद आहे त नाज़रीन इन ते ज़रूरु सोचींदा ऐं पंहिंजी राय खां आगाह कंदा। महिरबानी।